के दोस्त सवाल कयो आहे त साईं मर्द या औरत जो नकली वार लगाइण या विग लगाइण जाइज़ आहे या न। अक्सर माण्हू थींदो आहे न पोड़ी वॾी उमिरि में थी वेंदो आहे त पोइ मथे जे वार नकली लगाइण विग लगाइण जाइज़ आहे या न। उन जो जवाब त मथे ते मनसूई हथरादो वार लगाइण जो हुक्म ही आहे त उहे वार ॿी के इंसान जा हुजनि त उन्हनि जो लगाइण कबीरो गुनाह आहे ऐं इंसान जा वार लगाइण ते हदीस शरीफ में लहनत आई आहे। ऐं जेकॾहिं मसनूई हथरादो वार इंसान या खिंज़ीर जा न हुजनि त उन्हनि जो लॻराइण जाइज़ आहे, पर मसनूई हथरादो विग लगाइण में जेकॾहिं कंहिंखे धोखो ॾियणु मक़सदु हुजे त उहो सही न आहे। मर्द ऐं औरत ॿिन्ही जे लाइ साॻियो हुकुम आहे। जीअं मिशका शरीफ जी हदीस आहे त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला लहनत फरमाई आहे उन औरत ते जेका पंहिंजे वारनि में ॿिए कंहिंजे वारनि जो जोड़ लॻाए थी, ऐं उन औरत ते बि लहनत अल्लाह पाक कई आहे जेका ॿिए कंहिं औरत जे वारनि में पंहिंजे वारनि जो जोड़ लॻाए थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत ते लहनत कई आहे। त यानी हिकिड़ी फतवा बि आहे, शरी मसलो बि आहे त मर्द या औरत खे नकली वार लॻाइण जो बिल्कुलु हुकुम न आहे, मना थियल आहे त न लॻाए, जाइज़ कोन्हे। हा, इंसाननि जे वार खां अलावा, खंज़ीर जे वारनि खां अलावा उन्हनि जो लॻाइण जाइज़ ॿिया जेके हुजनि, बाक़ी जंहिंजो शरी हुकुम आहे ऐं इहा ई ॻाल्हि फतवा शामी में मौजूदु आहे। त अल्लाह पाक खां दुआ आहे त दीनी मसला सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए।